बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो। असांजी अॼु जी स्कूल आहे गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल खारोड़ो सैयद, जंहिंजो सेमिस कोड आहे 4200212444। हीअ स्कूल 1986 में क़ाइमु थियो। हिन वक़्तु हिन स्कूल में कुल 3 कमरा आहिनि। शागردن जी दाखला जो अंग 422 ऐं استادن जो تعداد 18 आहे। हिन वक़्तु صوبائي اسيمبلي में हिन ॻोठ जा 2 سياستدان صوبائي اسيمبلي जा मेंबर आहिनि। मोहतरम साईं अली साहिब ऐं सिंध जी तइलीम ऐं सक़ाफ़त लाइ दर्द दिल रखंदड़ साईं सردار साहिब, जेको हिन वक़्तु सक़ाफ़त खाते जो वज़ीर पिणु आहे, जॾहिं त साईं जिन खां पहिरीं तक़रीबन 1 साल जे लाइ तइलीम जा वज़ीर पिणु रहिया। हीअ स्कूल सूबाई असैम्बली मेंबर मोहतरम साईं अली ऐं मौजूदा सक़ाफ़ती वज़ीर ऐं साबिक़ तइलीमी वज़ीर साईं सردار जे ॻोठ वारी रिहाइशगाह जे बिल्कुलु भरिसां आहे। हिन स्कूल ऐं साईं जिन जी रिहाइशगाह जे विच में सिर्फ़ु 20 फुटनि जो रोड आहे। स्कूल जे कमरनि ऐं चौदीवारी जी सूरत हाल हिन वीडियो में वाज़े आहे। 422 शागिर्दनि मां 22 शागिर्दनि जे वेहण लाइ बि फर्नीचर न आहे। जेको टुटल फुटल फर्नीचर मौजूदु आहे, उहो बि बकौल हेड मास्टर जे असां ॿी स्कूल मां खणी आया आहियूं। कुझु वक़्त अॻु में DEO प्राइमरी एजुकेशन नصيبو साहिब जिन हीअ स्कूल विज़िट कयो ऐं स्कूल जी हालति ते रहम खाई पंहिंजे खीसे मां 1000 रुपया कढे ॾिनई। स्कूल जे उस्तादनि बि 1000 रुपया ऐं हिकु गैर सरकारी इदारे जी का फीसरियाणी जेका उन वक़्तु स्कूल विज़िट करणु आई हुई 500 रुपया चंदो ॾिनो, जंहिंमां शागिर्दनि जी वेहण लाइ फरासियूं वठी आया, जिन ते वेही ॿारड़ा तइलीम हासिलु करे रहिया आहिनि।